ठटे जे वर शहर जो लियाकत आरफाणी जिना अस्पताल कराची में संदस बेड ता पुरसुरार नमूने गुम। वारसन पारा जिना अस्पताल कराची इंतजामिया पारा गुम करण जो इल्जाम। गुजरियल डी संदस वारसन ऐं संदस भा नेक मोहम्मद आरफाणी संदस अमड़ ऐं घर भातियन साफ़ियन अॻियां दाईंदे चयो त असांजो हमरा लियाकत आरफाणी ज़हनी मरीज़ हो, जंहिंजे इलाज ख़ातिर केस जिना अस्पताल जे दिमाग़ी वार्ड में दाख़िल करायो वियो हो, जिथे संदस इलाज हलंदड़ हो, जेको ओचितो संदस बेड ता गायब थी वियो, जंहिंखे 4 ॾींहं गुज़री विया आहिनि, जंहिं बाबति अञा ताईं का भी ख़बर न पई आहे। जॾहिं त वारसन जी पुछा करण ते जिना अस्पताल इंतजामिया चवे थी त असां ज़िम्मेवार न आहियूं। हिननि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई आहे त गुम थियल हमरा लियाकत आरफाणी हथ करे असांजी मदद कई वञे। अच्छा केडी दुश्मनी कैसी दुश्मनी कोन हुई अस्पताल कई दुश्मनी चाचो अगर निकलंदो कोन न बियो कंदो पानी आऊं पियाईंदो पेशाब आऊं कराईंदो लंदो ही पेट कोन केना बाहर ही न ठीक ना ही आऊं बजे वेलो चल पोड़े गुराए मुने नजर कमो जी नमाज पढ़ी बैठे चे गायब कोन जे मां डॉक्टर रे खणी ने सुकोडी डॉक्टर छाजला खणदा हुन के कोरोना में ना कोरोना पैसा गुर्दा कटी ना आ चाहती मुखे पुट जिता किता गोलजी मिले आ मुराद अली शाह ते फडो करे बियंदस वजीर आला। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।